सदायती सदायती सबका बुख न पासे का चेई तेरी ज़ात जी जुम्बश न जाए मूसा हलेसा जा जी ॾिठो न करे। सिंधियाणी तारीख़ की नई मुंतखब सदर हदी इमरा समूह ऐं उनजी सॼी टीम उनखे मुंहिंजे तरफ़ां मुबारकबाद हुजे। ऐं इहा हिकु वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे त सिंधियाणी तहरीक नरगू सिंध बर सग़ीर ऐं दुनिया जी जेके औरतुनि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी वॾी मौदार तंज़ीम आहे। असां पंहिंजे सॼी तारीख़ में ॾिसूं था वियतनाम ऐं रशिया खां सवाइ बर सग़ीर में ख़ासि तरह पाकिस्तान में ही जेको रसूल बख्श पलीअ साहब मॉडल ॾिनो पॉलिटिक्स जो, उन में ॿ ॻाल्हियूं जेके हुयूं तमामु वॾियूं निशांबर हुयूं। हिकु त पलीअ साहब जो वॾो कारनामो इहो हो त जेकी लेफ्ट जी पॉलिटिक्स हुई मॉडल ऐं जंहिंमें असांजा सुर्खा हमेशह क़ौमी सुवाल खे पाछो रखंदा, इहो पलीअ साहब जो कमाल हो त उन मार्क्सी नज़रिए जी रोशनी में अवामी तहरीक अंदरि इहा ॻाल्हि थियोरेटिकल ॾिनी त तबक़ाती सुवाल सां गॾु गॾु क़ौमी सुवाल तमामु अहम आहे ऐं उभरंदड़ सुवाल आहे। क़ौमुनि जी बालादस्ती, क़ौमुनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं आज़ादी मुक़दम आहे। ऐं ॿियो पलीअ साहब जी जेकी चाहे त तव्हां मूं हिते जेको ॿारनि जो टेबल ॾिठो इनकलाब हाणे मां सोचियां पियो त इमोशनल मूं जेको 60+ जो माण्हू आहे उहो पाण खे मक़सदु आहे उहे ख़्वाब ज़िंदा करे छॾींदा इहे गीत। त ॿियो मोर्चो हो पलीअ साहब जेको ॾिनो सक़ाफ़ती मोर्चो, जेको बावरितनि मक़सदु आहे हुनजो हिकिड़ो मॉडल तजुर्बो कयो हो हारी तहरीक सां गॾे करे। त सक़ाफ़ती मोर्चो पलीअ साहब ॾिनो, पर उनजी सक़ाफ़ती मोर्चे जी जेकी मुहदार आहे उहा सिंधियाणी तहरीक आहे। पलीअ साहब उनखे मुक़दम सम्झो ऐं पलीअ साहब उन ॻाल्हि खे प्रूव कयो ऐं उहो मॉडल नरगो सिंध पर अॼु बलोचिस्तान ऐं केपी ऐं पंजाब में वसियल जा माण्हू इन ॻाल्हि खे एप्रिशिएट कनि था। हीअं ताज़ो मां साईं लाल जाल वटि सां सिंध जो दौरो कयुमि ऐं इन खां अॻु में कोहिस्तान में केपी पोइ इस्लामाबाद जा ॻोठा, पंजाब सेंट्रल जा कुझु ॻोठा ऐं असां वसेल में आयासीं। यूनिसेफ जो हिकिड़ो प्रोजेक्ट हो रिसर्च ते आऊं ऐं ॿ ॿिया साथी पाकिस्तान जा, हिकिड़ो पठाण आहे ॿियो सिराकी कमु कयूं पिया। त उते मां हुन सां इहा ॻाल्हि पुछा कई छो त पलीअ साहब असां तव्हांखे सुवाल करणु सेखारियो। रिसर्च जो बुनियादी हूंदो आहे त सुवाल, उहो सुवाल जॾहिं मूं उन्हनि खां पुछां त तव्हांजूं तहरीकूं कमज़ोर छो आहिनि, चई असीं सभ खां पहिरीं त जेका सिंध में मॉडल रसूल बख्श पलीअ ॾिनो त इहा शइ असां न करे सघियासीं। ऐं 76 साल पोइ बलोच इन ॻाल्हि खे हींअर कनेक्ट कनि था, इस्लामाबाद में वेठा आहिनि पंहिंजे हक़नि जी बालोदस्ती लाइ ऐं ख़ाल तौर ते औरत खे अॻियां रुकनि। ऐं पलीअ साहब बि चवंदो त टिकनि वारी जॾहिं फ़ौज हले थी त इहे ख़ाकी वर्दी वारा इहे बि घुड़ी वञनि था। सो सिंधियाणी तहरीक हिकिड़ी वॾी मुक़दम जमायत आहे। ऐं मां बि हुनजो अभ्यास कयां पियो त सिंधियाणी तहरीक जी जेका औरत आहे जॾहिं हिन स्टेज ते ॻाल्हाए थी ऐं दलील ॾिए थी त उहो दलील इंतिहाई मज़बूत आहे। सो सिंधियाणी तहरीक जे सभिनी साथीड़ियुनि खे मुंहिंजी तरफ़ां मुबारकबाद हुजे ऐं इहा ख़ुशबख़्ती आहे, भागवंदी आहे त असीं सिंध में पैदा थिया आहियूं, सिंधी आहियूं ऐं सिंधियुनि जी जमायत जेकी आहे उहा अवामी तहरीक हींअर दानिशर तबिके में ऐं मुतवसित तबिके में न त उहे करे लाॻाट कंदा रहिया त बाबा हीअ जेको क़ौमी सुवाल आहे उनखे फिलाणी धुर जदोजहद करे थी। हाणे बाक़ाइदे इहा ॻाल्हि तस्लीम शुदा आहे। इवन उर्दू आबादी जेकी असांजी सिंध जी आहे उहा बि सिंध जी आबादी आहे ऐं सिंधी आबादी आहे, उहे इन ॻाल्हि खे मक़सदु आहे एप्रिशिएट कनि था। सो इहा ॻाल्हि गौर तलब आहे त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी तनज़ीम साज़ी खे माना हिकिड़ी एप्रिसिएशन मिली आहे। तनज़ीम जेकॾहिं आहे त अवामी तहरीक वटि आहे, सिंधियाणी तहरीक वटि आहे ऐं सिंध जो जेको आईंदो आहे तव्हांजे हथनि में आहे। सिंध खे वॾियूं ललकारूं आहिनि। इहे दोस्त ॻाल्हाईंदा मूंखां पोइ
पाण बि ॻाल्हाइण जे लाइ त आउं मास्टर माण्हू आहियां, रिसर्चर आहियां, घणो ॻाल्हाए सघे थो, पर ॻाल्हि खे मुख्य कजे थो। दिल्ली में मुग़लनि जे दौर में 4 औरतूं हिकिड़ी पालकी खणी वञनि पियूं, डोली पुलनि ते, त बम्बे जा माण्हू सभु हैरत में था ॾिसनि पिया त हिन अंदरि छा आहे, जेको परदो आहे जेको डोली में। नेठि हिकिड़े मूं जहिड़े सादे माण्हू हुननि खां पुछा कयो, बाबा हिन अंदरि छा आहे? त हुन माई जेकी हिकिड़ी कुलो ॾिनी वञे पई, चई ॾाढो बेवकूफ़ आहे, जेकॾहिं ॿुधाइणो हुजे त परदो छो हुजे हा। तो घणियुनि ॻाल्हियुनि ते अवामी तहरीक जेका जदोजहद कई आहे, ऐं रसूल अली साहब त हींअर रिसर्च इहो मुंहिंजो क्वेश्चन आहे, दोस्तनि सां शेयर कयां पियो ऐं उन ते किताब लिखां पियो, मकालत ॿ टे बार पली साहब खे लिखिया आहिनि। त मूं ॾिठो त पली साहब कहिड़ी ॻाल्हि मुक़दम कई, परदे जी ॻाल्हि आउं छो थो कयां त लतीफ़ शाह लतीफ़ जी जेकी शाइरी आहे उहा सॼी एब्स्ट्रैक्टली ऐं लतीफ़ इशारा ॾिना। पली साहब जी पॉलिटिक्स बि सॼी हक़ीक़त पसंदी आहे ऐं पली साहब जी जदोजहद में एब्स्ट्रैक्ट आहे। जीअं तव्हां इनकलाब जो नगमो ॿुठो, नंढड़ियूं जंगी नगमे ते ब्राइट्स बि करनि पियूं, पर उन पुठियां परदे पुठियां मैसेज कहिड़ा, इंडिकेटर्स कहिड़ा। त अवामी तहरीक चाहे थी त हिन सॼे ख़िते में इनकलाब अचे, रिफॉर्मेशन अचनि, सुधारा अचनि, असांजी औरत आज़ादु हुजे, असांजो ॿार आज़ादु हुजे, असांजो हारी आज़ादु हुजे, असांजो मज़दूर आज़ादु हुजे, सभु मज़लूम इंसान आज़ादु हुजनि ऐं क़ौमुनि जी बालादस्ती हुजे, क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारी हुजे, जेको दुनिया जो जो मञियल उसूल आहे। सो इहे पली साहब जो मैसेज आहे। तंहिंजे करे हिते तव्हां बाअमल थियो ऐं वरी मूंखे ख़ुशी थी आहे हिते अची करे, न त मूंखे इहो वहम थींदो छो जो प्रैक्टिकली बेसिकली त आउं 50 साल खां वाली तरीक़े सां आहे, पर बुनियादी तरह मां ॿाहिरि यको रहां पियो ऐं रिसर्च क्वेश्चन आहे, ॻाल्हि ख़तमु थी वई। तो मूं इहो सोचियां पियो त यंग जनरेशन जो खून हिन में घटि शामिल आहे, पर हिते यंगस्टर खे ॾिसी, नौजवान खे ॾिसी, असांजी ॼाणनि खे ॾिसी मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे ऐं तव्हांजी जदोजहद खे मुंहिंजो सलाम आहे ऐं इंशाअल्लाह फ़तह तव्हांजी आहे, फ़तह हक़ जी आहे ऐं सच जी आहे। महिरबानी। जी एस